बहादुर ई छा रत बहादुर पुट ई छा थियो अज धरती जे एक निमक हराम के पूरो करे सालमन जो रखता है जैसा का तिलावत जैसा का मीरा खसी उन जो रखता है बहादुर बहादुर तू तो ठीक है ना हाँ ससुर मैं ठीक है तू भी ठीक है ना माँ ठीक है पर बहादुर अति मीरा अदा दिलावर अति मीरा अदा दिलावर असा किचन हलिया वया उम्मे ये का किचन हलिया वया बहादुर हाँ सही कुल्लु नफ्सिन जायक़तुल मौत हर नफ्स की बहादुर ये तू छा करे आयो आशिमा चने सर जो सिर खड़े हुए ये वक्त रोहन जो नाही असां केतिरो रोहंदासी केतिरी चुप करे वेहंदासी ज़ालिमन हिन पूरी धरतीअ खे कंडन जी सेज बणाए छॾियो आहे असां जूं शादियूं भी ईअं ई थियूं एस ताईं असां पंहिंजे काजनि में नुहाई कसीदा चवंदासी केस ताईं वरी केस ताईं असां पंहिंजा चप सिबी छॾींदासीं हाशिम तू जल्दी कर बहादुर जा कपड़ा मटराए के महफूज जाए ते छड़े अची न त सूबेदार सिकंदर रड़ मारे छॾींदो अदा वॾा घबराइण जी का बि ज़रूरत नाहे जेकॾहिं इहो राशि सूबेदार आयो त उनखे मोह मां पाण ॾींदुसि चाचा इहो मुझे बहादुर के वठी वेंदो पुट बहादुर खां अॻ में मां पाण वेंदुसि तूं चाक थी वई न इन खां वधीक असांखे कुझु बि न खपे
चाचा सुमर हो चाचा सुमर मुंशी जीवन खैर तो है ना पापा चाचा सुमर बुरो बि थियो आहे ऐं भलो बि थियो आहे बुरो बि थियो आहे भलो बि थियो आहे चवी छा थो रेस बहादुर खान नबू कमदार जे पुट चने सर खे गोलियो हुयूं अल्लाह अकबर भला मोह या बचो अस्पताल खणाया अथसि बाक़ी ख़ैर ख़ुदा करे मुंशी जीवन रईस बहादुर खे हाणे थाणनि ऐं कोर्टुनि खे मुंहुं ॾियणो पवंदो चाचा सुमर वॾेरा माण्हू आहिनि मुंहुं ॾेई वेंदा हुननि खे कहिड़ी परवाह हा भाउ ॻाल्हि तुंहिंजी बि सही आहे पर खून ख़राबो चङो बि न आहे अलाए कॾहिं अमन थींदो असांजे हिन तर में सिकी मुआऊं सुख जे लाइ बाबा अमन तॾहिं थींदो जॾहिं इन्हनि हथियारनि खे बाहि लॻंदी जीवन हथियारनि खे बाहि लॻण सां मसइलो हल न थींदो छो त माण्हुनि जे घरनि खे बाहि लॻल आहे असां सभिनी जा अंदरि सड़िया पिया आहिनि जीवन सच थो चवईं चाचा सुमर धारिया त दुश्मनियूं कनि पिया पर रत जो रत वेरी लॻो पियो आहे भला उन्हनि खे पलांद पालण में छा थो मिले माण्हू माण्हू खे थो मारे को अहसास ई कोन अथनि सिर्फ़ु इन करे जीवन जो हिन जुए में जहालत घणी आहे जे असांजे मुल्क में इल्म जी ज़री पुर्ज़ी हुजे न त पोइ असां संभाले वठूं पर केतिरनि ई नसलनि खां हीअ धरती ट्रामो रही आहे थधाण हुजे त हा हल्को थिए न जीवन हर कंहिंजी ज़बान ते विणा विणा जो रत भरियो पियो आहे केरु ईअं कोन थो चए त मूं हिनखे माफ़ कयो चाचा सुमर माफ़ करणु मोमिन जो शेव आहे बसि हाणे धणी दर इहा ई दुआ आहे त दुश्मन जा दर बंदि थी वञनि हाणे पाण में मिड़ी मुठ थी वञनि आमीन तू छा थो चई राउती पर छो की कुझु त ॿुधाए बहादुर मारे बाबा साईं इन ही बहादुर मारिस अरे छाते मुझे न साईं फैसले में तो कुछ कोन ॻाल्हायो उतां हार खाई मोटियासीं असांजी हार शुरू थी वई ज़ालिम असांजा पटका धूड़ करे छॾिया तव्हां हथ हथ ते ॾेई वेही रहियो कयो कुछ कोन को प्लान कंदासीं राउती ज़रूर प्लान कंदासीं अञा कॾहिं पलांद कंदव बाबा साईं कॾहिं पलांद कंदव माण्हू असांखे मयारूं था ॾियनि बेइज़तो था कनि तव्हां हिते हथ हथ ते ॾेई वेठा आहियो छा मुझे न साईं हूं बि चवंदा आह ग़रीबा कहर खुदाई पंहिंजी त मोकिलाणी पाण हलूं था तव्हां ॼाणियो तव्हांजा कम ॼाणियो पंहिंजी हला भाई डॉक्टर साहब मुंहिंजो पुटु बची त वेंदो न मामलो सीरियस आहे पर बची वञण जा चांस मौजूदु आहिनि दुआ कयोसि रब हयाती ॾींदुसि डॉक्टर साहब तूं लोकनि जी परवाह न कर ऐं मुंहिंजनि साईं खे चवां थो जे हिते इलाजु सही न त असीं कंहिं वॾी अस्पताल में खणाए वेंदासीं न बन न रख अलाह ते अहिड़ो मामिलो कोन्हे डॉक्टर साहब आख़िरकार पीउ आया न पुट खे हिन हालत में ॾिसी सच पुछे त मुंहिंजा त आंडा था वठनि बसि न बू लिखे जो लेख आहे हिक ॿिए जे मथां हलाऊं न कयो त पोइ हीअ ॾींहुं छो ॾिसो डॉक्टर साहब तव्हां त पल थियल माण्हू आहियो तॾहिं तव्हांजी ॻाल्हियूं कयो असां झंग जा माण्हू जबल जा माण्हू आहियूं उते जेको शेर आहे जेको सवा शेर आहे उहो आऊं माठि करे कीअं वेंदुसि डॉक्टर साहब असांजे त रत में ज़हर भरियलु आहे कॾहिं उॿारा थी था वञूं त पोइ को कॾहिं असांखे मारियो थो वञे कॾहिं असीं हुनखे मारियो था अचूं पर कम त बसि रुॻो ईअं थो हले इहे मरण मारण वारा कम छॾे ॾियो ॾिठो अथव न असां केतिरो पोइते पुॼी विया आहियूं इहे हथियार मसइले जो हल न आहे न बू कलम जी ताक़त हासिलु कयो वाह डॉक्टर साहब वाह वाह जी तूं ॾाह पतो ॾसी हा माण्हूअ जे असां मथां मारा थो पिया असीं मां करे वेही रहूं त पोइ हिकिड़ो पुटु लाश आंदो अथई अॻिते हलाए छा कंदे ॿुधाए
किथे आ तुंहिंजो सिकंदर साहब जेको सॼो ॾींहुं चवंदो आ त पैसो आ त सभु कुझु आ। हाशिम वो खबर ना है किदा वियल ॿुधाए त काॾे वियो आ, किथे गुम थी वियो आ? हो त जेको एसपी राणा साहब आ न वो वरी हिते बदली थी आयो उन घुरायो अथसि। हाँ पेशी दस अचे त ॿुधाए छॾिजांसि त हाशिम न्यापो ॾेई छॾियो अथई। मोटी त पंहिंजो कफन वठी रखजांइ। छो हाशिम? दिलावर खे कूड़ो मुक़ाबिलो ॼाणाए उनखे विच रस्ते ते मारियो ही न। मुंहिंजे पोरे भाउ पले खे गिरफ़्तार कयो हुई न। असांजे मथां कूड़ा केस करे असांखे दरपदर कयो हुई। ॿुधाए छॾिजांसि त हाणे उन जा ॾींहं बि पूरा आहिनि। खणो ई मुजन जे इशारनि ते हलियो न। घणो ई ग़रीब अवाम जो रत पीतई। हाणे चई छॾिजांसि त तोखे खुदा वटि पहुचणो आहे ऐं जेको न्यापो ॾिनो थमाए उहो सूबेदार सिकंदर खे ॿुधाए छॾिजांइ। मुजन साईं मां त तबाह थी न मूंखे 10 लख मिलिया ऐं न का तरक़ी थी। चवी छा तो अंग पीती थी या? मां सच थो चवां सुबुह सां एसपी साहब वटि पेशी हुई जंहिं चयो त तुंहिंजा काम जंहिं चयो त तो कूड़े केस में दिलावर खे मारियो आहे। मुजन साईं हाणे त मां मारजी वेंदुसि ऐं सुबुह हाशिम बि जाफर खे दॿाए वियो आहे ऐं मुंहिंजे लाइ चयो अथई त सूबेदार सिकंदर खे चओ त पंहिंजे लाइ कफन तयार कराए छॾे। जे एसपी साॻियो अची वियो त उनखे मुंहुं आंदो छा? हाशिम हथियार खणी तोड़ आयो त उनखे मां मोकिलियो छा? ऐं जेकॾहिं तुंहिंजो कूड़ो केस निकितो त मूं करायो छा? मूं वटि छो आयो? हेॾो तव्हांजे करे मुक़ाबिलो कयो ऐं ॿी ॻाल्हि त जंहिं केस में दिलावर खे मारियुमि उहो केस बि त कूड़ो निकितो। मां छा कयां? तो जेको कुझु कयो पैसा वरितई पाण ॼाण। उन महिल बीठो चई पैसो आहे त सभु कुझु आहे, पैसो आहे त सभु कुझु आहे। हाणे ॾे न मूं। मुजन साईं मुंहिंजी हितां बदली कराए न त एॾो दिलावर जो खून मुंहिंजी गिचीअ में पवंदो। मां छो बदली करायां? असांजो सुकून फिटाए तूं सुख सां रहंदे। पंहिंजे मसलनि सां पाण मूं ॾे। मुंहिंजो कुझु न वञई छो त तूं पैसे जो यार आहीं। पैसो आहे सभु कुझु आहे। मां तुंहिंजी सिफारिश कोन कंदुसि। असां पाण लाइ वैल पैदा कोन कंदासीं। तूं हाणे हितां वञ। ख़ुदा हाफ़िज़। मुजन साईं इहो त सुठो नाहे कयो, आख़िर में ॾाढो ग़लति कयो अथई। हमारा मानी तैयार है? हाँ हाँ बाबा अडा खणी चा ना बस खुश वेठा आहियो न। मां ॿुध में त छोकर ख़ुश थी आ ससुई। चए बेटा ते पले खे मुबारक ॾेई अचां। भाई अमड़ खुश आ। अल्लाह साईं खुश करी न्याणी रब जी बात हो गई। हां मां खुश आहियां। हाय हाय अदा सोच में त बच्चन जे सिर जो सदको हर को ॾींदो आहे। सो अदा पलिया तूं बि न्याणीअ जो सदको कढ। अदा असां बि मिस्कीन आहियूं। पोइ मिड़ई असां ॾे बि नज़रड़ी कजाए। भली करे आई आदि बसरा थोड़ो सदको तुंहिंजूं महिरबानियूं। अल्लाह जा लख एहसान किरोड़े एहसान। अमड़े बसरा जड़ी कचे तड़ी पके मोजा त फकीर फिरंदा था वतन पिया। ॿुध मुंहिंजो त न्याणी ख़ुशि थी आ त बस हली आयसि। हाँ मासी मां खुश आहियां। तुंहिंजी दुआ आहे। आवड़ी अमड़े मुंहिंजी दुआ त सॼे जग जहान जे लाइ आ।
अमड़ मोजा फकीर भी हाणे सूफी थी गया। अमड़ हाणे फकीर भी चवन था पिया त बसराम खणन माण्हुनि जा घर न फिटा। हाणे को वक्त इबादत में गुज़ार। चवन था सॼी उमिरि माण्हुनि जा घर फिटाई ढेड़ा पछराई। हाणे के ठाह जो ॻाल्हि के सुठा सुलह जा कम भी कर। मासी नस कोई न वात मां चङो लफ़्ज़ कढियो अथई। ओड़ी अमड़े माण्हू पंहिंजे वस में भी कोन्हे। ये दुनिया अहिड़ी आ मां वञे थी पई गप ॾे थी कीदी। अमड़े माण्हू वञे थो ॾींहों ॾींहों फासद। इहो दुनिया जो हिकिड़ो दस्तूर आ। पर अड़ी अमड़े इहो ॻाल्हि त ॿुधाए उथो त में रेशम जी भी शादी आ। हाँ मासी उहा भी वेचारी सदाई सूरन में रही आ। नेठ वनी हाणे पांजो घर कयो थे। अमड़े इहो शादीअ में जॾहिं वञूं न त मूंखे भी यादि कजो। खुशियुनि जा पहर आहिनि। मां भी त हला हली जीअरे जहान में ॾिसां। पोइ अमड़ ॾिसजांइ उते अहिड़ियूं त झुमरियूं हणंदसि अहिड़ा त लाॾा चवंदसि जो वञी थिया ख़ैर। हा अॼु बसराम बेगे के वठी हलजां। झूमर जो कोडियो आहे भई गॾु झुमरू हणिजो। मासी कुंवार के पलव भी तू ही ॾिजाए। हा बड़े हा छो न। 4 घड़ियूं हुन सां गॾु गुज़ारियूं थमे। उहो मांखे पंहिंजे नियाणियुनि वांगुरु आ। छो न पलव ॾींदीसांसि। रब कहेसि जो इन्हनि मरवाननि मां जिंद छुटसि के 4 घड़ियूं सुख जो साह तक खंदी छोकिरी। शल अहिड़ा सुखिया ॾींहं असां सभिनीनि ते अचनि। हा अमड़े छो न। पर अड़ी अमड़ शादीअ ते वञी त मूंखे ज़रूर वठी हलजो। हा मासी अॻु में तूं पोइ असां। अल्लाह कंदो हिन अंगण ते हिन घर में ईअं ई ख़ुशबू टांगन जूं गुंजारा हूंदियूं। बसरा त भली कचे हुजे था पकी मोजा फकीर त हूअ बि फिरंदा रहंदा। कैसे मूंखे पंहिंजे कीअं ते पछतावा आहे। बाबा थियो छा आहे चवण छा थो चए। बाबा न मां घर जो रहियो आहियां न घाट जो। वो तू पंहिंजे अफ़ालनि जे करे ईअं आहीं सिकंदर। मां मञा थो त मुंहिंजा अफ़ाल ख़राब हो पर हाणे मां ॾाढो तंग थियो आहियां। थियो छा आहे बाबा। बाबा मुंहिंजो 10 लाख इनाम वियो। मुंहिंजी तरक़ी रुकिजी वई। नओं एसपी अची वियो आहे। हाणे त मूंखे लाकअप थो करे। मूंखे बचायो। हाणे तोखे यादि आयो आहे रेस कांबू खाना जॾहिं लौंग ते फायरिंग थी। हिकिड़ो दफ़ो न पर 2-3 दफ़ा फायरिंग थी। तॾहिं सवड़ पाए वञी सुम्ही पई। दिलावर खे बेगुनाह मुक़ाबिलो ॼाणाए माराई। हा जिथे मिलंदो हुई मूंसां रोब सां ॻाल्हाईंदो हुई। चवंदो हुई त केस दाख़िल कंदोसीं। ईअं न उहो सभु तोखां विसरी वियो आहे ऐं पोइ बि वरी तूं उमेद खणी हिते आयो आहीं त मुंहिंजी बदिली कराए। साईं मां ही जू छॾे हलियो वेंदुसि। कंहिंखे बि घटि वधि न थींदो। कंहिंखे कुझु बि न थींदो। बसि तव्हांजा हथ डिघा आहिनि। मूंखे बचाए बाबा। मुंहिंजी बदिली कराए। सिकंदर असां तोखे कुझु बि कोन कयो आहे। तूं जंहिंजे लाइ कमु कया ॼण तुंहिंजो खीसो गरम कयो। बाबा उन्हनि खे वञी चओ मां न कॾहिं ग़लति कमु कयो आहे ई नहीं। ग़लति कमु करण वारे जी सिफारिश कई। साईं मां मरी वेंदुसि। हलो था ये इंसाफ़ दर हिते 2 ॼणनि इंसाननि जी का बि ज़रूरत कोन्हे का।